पाक जेको अॻियनि जी बि तस्दीक थो करे। इन में साबित हुई हुयो उन्हनि खे करे ॾेखारणो नजरान जे ईसाइनि खे या तव्हां जेका ॻाल्हि था कयो या न तौरेत में लिखियल आहे न इंजील में लिखियल आहे, तव्हांजे किताब में इहा ॻाल्हि कान्हे का त हज़रत ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह अल्लाह जो पुटु आहे। पोइ त खणी उन्हनि तहरीफ़ कई खणी, वरन त उन्हनि में बि कोन्हे, छो त हे क़ुरान पाक उन्हनि वारनि ॻाल्हियुनि जी तस्दीक करे थो। शरीयत साॻी आहे, तौहीद साॻी आहे, अलबत अमलनि में थोरो घणो तफ़ावत थींदो। जीअं तव्हां सूरह बक़रा जे पोयनि आयतुनि में ॿुधो त हिन उम्मत ऐं अॻियनि उम्मतुनि जे अमलनि में कुझु न कुझु फ़र्क़ु हुयो। जीअं अॻियां माण्हू तौबा तॾहिं क़बूल पवे जॾहिं रब जे तरफ़ां उन्हनि खे को क़त्ल जी सज़ा या का ॿी अहिड़ी मिले। हिन उम्मत जे लाइ तौबा आसान, हुन लाइ कपिड़ो पलीत थी पए त कटिनिस टुकड़ो, ऐं हिन उम्मत जे लाइ धो पाणीअ सां त साफ़। माना कुझु शरई तरह सां थोरा मसाइल जा इख़्तिलाफ़ आहिनि, बाक़ी दीन ईमान साॻियो, तौहीद साॻी, रिसालत साॻी। रब फरमायो नाज़िल कयईं तो ते किताब बिल हक़ हक़ सां मुसद्दिक़ल लिमा बैन यदैहि, तस्दीक कंदड़ आहे हिन खां अॻियनि किताबनि जी बि जेके अॻु में गुज़रिया। व अनज़ल तौरात वल इंजील, क़ुरान उन अल्लाह नाज़िल कयो आहे जंहिं नाज़िल कयो हो तौरेत इंजील। हिननि खे ॼणो ॾसणो हो त तौरेत जो नाज़िल कंदड़ बि उहो ई रब आहे, इंजील जो नाज़िल करण वारो बि उहो ई अल्लाह आहे जंहिं मूं ते क़ुरान पाक नाज़िल कयो आहे। ज़बूर जो नालो न आयो छो त ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते शरई किताब नाज़िल न थियो, नाज़िल थियो पर उन में रब जे वाखाण या गीत हा जेके दाऊद अलैहिस्सलाम ॻाईंदो हो, चवंदो हो सुरीले आवाज़ सां त पखी पखण बि ही ॿुधंदा हुआ ऐं जबलनि में आवाज़ गूंजबो हो। बाक़ी ताबेदारी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वारा बि तौरेत जी कंदा हुआ, तंहिंजे करे शरई किताबनि ॿिनि जो रब नालो खयो, तौरेत ऐं इंजील जो। क़ुरान बि उन्हनि जी तस्दीक थो करे पियो, का नई ॻाल्हि कान्हे का। मिन क़ब्ल हुदल लिन्नास, अॻ में इहे हिदायत हुया माण्हुनि जे लाइ, तौरेत बि त इंजील बि। तौरेत अखर जी माना आहे लिकल मोती, छपियल, ऐं इंजील जी माना लिखियल किताब। रब फरमायो हुदल लिन्नास, हिदायत ही माण्हुनि जे लाइ। अनज़ल अल फुरकान, उन रब ई नाज़िल कयो आहे फुरकान क़ुरान पाक। फुरकान अखर जी माना आहे फ़र्क़ु कंदड़, हलाल हराम में क़ुरान पाक फ़र्क़ु कंदो त हक़ हिया ना हक़ हिया, कुफर हिया इस्लाम हिया, हलाल हुई हराम हुई, जायज़ हुई नाजायज़ हुई, ॾसींदो ही। अनज़ल अल फुरकान, फ़र्क़ु कंदड़ किताब रब नाज़िल कयो। इन्नल लज़ीन कफ़रू बि आयातिल्लाह, रब फरमाए जिन माण्हुनि अल्लाह जे आयतुनि जो कुफ्र कयो, लहुम अज़ाबुन शदीद, उन्हनि जे लाइ अज़ाब हूंदो सख़्त। वल्लाहु अज़ीज़ुन ज़ुंतिकाम, अल्लाह ॾाढो आहे ऐं इंतिकाम वठण वारो आहे। इंतिकाम माना पलांद, पलांद करण वारो आहे। जेको न मञींदो क़ुरान पाक खे त उन सां रब साईं घटि न कंदो, उनखे अज़ाब में झलणो पवंदो, छो त आख़िरी किताब, आख़िरी नबी। जेकर उन ते ईमान न आंदई त हड़ वई। अंबिया किराम हिकिड़े जो इनकार कयईं, ॼण हड़ वई। पोइ इहो कादियानी वरी दलील ॾींदा त असांजो बि नबी आहे नऊज़ बिल्लाह, उनखे तव्हां छो नथा मञो। हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह आसान लफ़्ज़नि में सम्झाईंदो हो, फरमाईंदो ॾिसो कादियानी था चवनि असां मुस्लमान आहियूं। छो? जी असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मञूं था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नाले। पहिरीं त उहो जेको कलमो भरींदा आहिनि उन में जेको मोहम्मद रसूलुल्लाह चवंदा आहिनि, उन मोहम्मद मुराद कादियानी वठंदा आहिनि, गुलाम कादियानी। उन्हनि लिखियो बि आई, पर इन हूंदे बि मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो त ॾिसो असां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मञूं था पर यहूदी कोन्हूं, असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बि मञूं था पर ईसाई कोन्हूं। छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ असां पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञूं, तंहिंजे करे असां उन आख़िरी नबीअ जे नाले सां सॾिबासूं। ऐं कादियानी भली खणी असांजे प्यारे पैगंबर खे मञनि
पर जॾहिं उन खां पोइ ॿियो नबी मञूं त हाणे उन जे नाले सॾिबा, असांजे नबीअ जे नाले सां छो सॾिबा? जीअं असां ईसाई कोन था सॾिजूं, मञूं ईसा अले सलाम खे बि था, यहूदी कोन था सॾियूं, मञूं असां मूसा अले सलाम खे बि था, तीअं कादियानी मुस्लमान न थींदो। छो त हुज़ूर जन जे मञण वारे खे मुस्लिम चइबो आहे। जॾहिं हुज़ूर जन जे मञण खां पोइ न पंहिंजे नबीअ खे मञूं त हाणे सॾिबो उन जे नाले सां, कादियानी सॾिबो, मिर्ज़ाई सॾिबो, अहमदी वञी सॾाए, आहिनि त अहमदी बि कोन, पर ॼण उहो नालो सॾाए, मुस्लिम छो सॾिबो? रब फरमायो जंहिं इन लदीन कफरु जिन कयो कुफर क़ुरान पाक जो बे आयात अल्लाह जे आयतुनि जो लहुम अज़ाबुन शदीद, उन्हनि जे लाइ हूंदो अज़ाब सख़्तु। कुफर जी सज़ा क़ुरान पाक में रब जगह जगह ॿुधाई आहे। जहन्नम उनजी जाइ, अमल करे त बि को बि नफ़ो न। आख़िरत में रब फरमायो ख़ालिदीन फीहा अबदा, हमेशा हमेशा अज़ाब, का सिफारिश फ़ाइदो न करे, रब जो तरस रहम उन जे मथां थिए ई न। कुफर कयईं माना हड़ वियसि अॻिले जहान जी। वल्लाहु अज़ीज़ुन ज़ुंतिकाम, अल्लाह आहे गालिब ऐं इंतिकाम वठण वारो, पलांद करण वारो। काफ़िरनि सां पलांद रब कंदो। फरमाई इन्नल्लाह ला यख़्फा अलैहि शैउन फिल अर्दि वला फिस समा, अल्लाह उहो आहे जंहिंखां का बि शइ मख़फ़ी कान्हे का, न ज़मीन में ऐं न आसमान में, हर शइ रब जे आॾो हाज़िर। ॿी जाइ ते रब फरमायो को अहुर जो दाणो हुजे सन्हड़ो, वरी हुजे फी सखरतिन, टकरनि में, जबलनि में, चुरनि में, गारनि में, ज़मीन जे सोराखनि में, पहाड़ जे ॾिरड़नि में, ॾारुनि में, पर रब जे आॾो उहो बि इल्मु आहे, अल्लाह उनखे बि ॼाणे थो उन जाइ ते। रब फरमाए ला यख़्फा अलैहि शै, अल्लाह खां का बि शइ मख़फ़ी कान्हे, फिल अर्द वला फिस समा, पोइ ज़मीन में हुजे तोड़ी आसमान में। ज़मीन जो चई त पाणी बि हिन में अची वियो, सॼे खे गॾे ज़मीन थो चए रब। धरतीअ ते हुजे माना पाणीअ में हुजे, ख़ुश्कीअ ते हुजे, कंहिं सोराख में किथे बि हुजे, या आसमान में हुजे, पहाड़ जबल सभु ज़मीन में अची विया। रब उन्हनि हर शइ खां वाक़ुफ़, का बि शइ अल्लाह खां मख़फ़ी कान्हे। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, अल्लाह पंहिंजे कुदरत कामिला जो बयान फरमायो। अल्लाह जो वजूद आहे, वहदहु ला शरीका, कीअं कादिरा, उनजी वस्फ़ रब सां ईअं बयान फरमाई। अल्लाह उहो आहे युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, जेको पंहिंजे मर्ज़ीअ सां माउ जे पेट में तव्हांखे शकिल सूरत थो बख़्शे पियो, कहिड़ी तरह सां तव्हांखे तब्दील थो करे, कीअं तव्हांखे फेराए थो, मनी जे कतरे मां कीअं तव्हांखे वसन जहिड़ो इंसान थो बनाए, शकिल शबाहत कीअं थो ॾिए। ॿी जाइ ते रब फरमायो ख़लक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शा रकबक, रब तोखे पैदा कयो ऐं कीअं तोखे सूरत अहिड़ी ॾिनी अथई, ढांचो ऐं जिस्म ऐं मुहांडो अहिड़ो ॾिनई जो हिकिड़े जो ॿिए खे लॻे ई कोन को। आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं ॿ इंसान हिकु मुहांडे थिया ई कोन को, ज़रूर उन्हनि में फ़र्क़ु थींदो। एतिरा के तस्वीरुनि जा रब वटि खज़ाना भरियल आहिनि। फरमाई युसव्विरुकुम, सूरत थो ॾिए तव्हांखे रहमन में, कैफ़ यशा, जीअं घुरे। सुहिणो बनाए, कोझो बनाए।